बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हामिदम व मुसल्लियम व मुसल्लिमन अम्मा बाद। गुज़िश्ता क्लिप में असां ॾाढ़ी जे मुतालिक़ जेके बाज़ माण्हुनि जा जाहिलाना एतिराज़नि ऐं बहाना आहिनि उन्हनि जा जवाब ॾिना। उन्हनि बहाननि मां कुझु बहाना या ॿिनि लफ़्ज़नि में एतिराज़ात जेके हू कंदा आहिनि उन्हनि जा जवाब अॼोकी क्लिप में मुख़्तसर अंदाज़ में ॾिना वेंदा। कुझु माण्हू चवंदा आहिनि बाबा ॾाढ़ी ज़रूरी इन जे करे कोन्हे, क़ल्ब इंसान जो सही हुजे, बातिन जो तस्फ़ियो हुजे, बाक़ी ज़ाहिर ते छा आहे। हालांकि वॾी जहालत इहा आहे ऐं अजीब मंतिक़ आहे, थोरो सम्झो। पोइ हिन लिहाज़ सां जेकॾहिं कंहिंजो ज़ाहिर बातिन साफ़ हूंदो त उनजो ज़ाहिर ऑटोमेटिक साफ़ थी वेंदो। ज़ाहिर में तब्दीली अचे न, बातिन साफ़ आहे ज़ाहिर साफ़ नथो थिए, इहो कीअं थींदो? बल्कि जॾहिं बातिन साफ़ थींदो त उनजी दिलि ऑटोमेटिक ख़ुदि बख़ुदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वबारक वसल्लम जे सुन्नत मुबारका ते अमल करण जे लाइ आमादा थी वेंदी, बिल्कुलु अमल कंदी। माना चए थो मुंहिंजो ज़ाहिर बातिन साफ़ आहे ऐं रसूलुल्लाह जी सुन्नत खां लाराए थो, त इहा त अजीब मंतिक़ आहे। ऐं बाज़ माण्हू चवंदा आहिनि त असीं मां ॾाढ़ी त रखां, पर असांखे नौकरियुनि जो मसइलो आहे, नौकरी वारा माण्हू आहियूं, मुलाज़मतुनि में परेशानी थींदी। हालांकि नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मिशकातुल मसाबी में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम बाबु तवक्कुल में फरमायो, वला यहमिलन्नकुम इस्तिब्ताउ रिज़्क़ि अन ततलुबूहु बिमआसिल्लाहि। से फरमायो त इन ॻाल्हि ते तव्हांखे देरि सां रिज़्क़ मिलणु आमादा न करे जो तव्हां ख़ुदा जी नाफ़रमानी कयो। माना रिज़्क़ में देरि पई थिए, तव्हां चओ त असां ख़ुदा जी नाफ़रमानी करे बि रिज़्क़ हासिलु कयो, ईअं न कयो। ज़माने में तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, पर माण्हू अलाह जी नाफ़रमानी न कंदो आहे। ऐं नंबर ॿी ॻाल्हि ते इहा ॻाल्हि सरे सां ग़लति आहे बिल्कुलु। इहो हिकिड़ो बहानो आहे ऐं पंहिंजे नफ़्स खे राज़ी करण जे लाइ त बाबा मुलाज़मत कोन थी मिले, तंहिं करे मां ॾाढी कटियां कूड़ियां थो। अच्छा, जेके सिख आहिनि अवां उहे ॾिसो त उन्हनि में अक्सर सिख वॾियुनि वॾियुनि मुलाज़मतुनि ते, असीं हिते बि असां ॾिठो आहे, असीं दुबई वियासीं, असां दुबई जे अंदरि बि शारजा में, अबूज़बी में ऐं मुत्तहिदा अरब इमारत सॼी में असां काफ़ी ॾिठा जेके सिख आहे वॾियुनि वॾियुनि मुलाज़मतुनि ते उहे फ़ाइज़ो आहे। बल्कि हिंदुस्तान जो जेको वज़ीर आज़म मनमोहन सिंह ग़ालिबन जो नालो हो, उहो वज़ीर आज़म रहियो, पर उन पंहिंजे सिखनि वारी रस्म खे, सिखनि वारी तरीक़े खे, पटके खे, ॾाढ़ीअ खे न छॾियो। पर अफ़सोस आहे मुस्लमाननि ते उहे रसूलुल्लाह जी सुन्नत छॾे ऐं बहाना पेश कनि त बाबा असांखे मुलाज़मत कोन थी मिले। बाज़ माण्हू चवंदा आहिनि त बाबा उन्हनि जो एतिराज़ इहो हूंदो आहे त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में आया हुआ तॾहिं ॾाढ़ीअ जो रवाजु हो, पोइ पाण करीमनि उन्हनि जे रस्म रवाज ते उन्हनि जे मुताबिक़ हलिया। हालांकि वॾे में वॾी जहालत क़ुरान हदीस खां उन्हनि जी इहा आहे। अल्लाह ताला क़ुरान मजीद में घणो करे सूरह नहल फरमाई, सुम्म औहैना इलैक अन इत्तबिअ मिल्लत इब्राहीम हनीफ़ा। असां तव्हांजे तरफ़ वहयु कयो आहे त तव्हां मिल्लत इब्राहीम जी ताबेदारी कयो, बातिल खां मुंहुं मोड़े हक़ जे तरफ़ राग़िब थी करे। हाणे अहले अरब खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे ॻाल्हियूं छॾणियूं जेके ॻाल्हियूं मिल्लत इब्राहीमी जे ख़िलाफ़ हुयूं। जेकॾहिं पाण उन्हनि जे मुताबिक़, छो त अरबनि में त उहे ॻाल्हियूं बाज़ हुयूं जेके मिल्लत इब्राहीमी में हुयूं, उन्हनि मां ॾाढ़ी बि आहे। पाण करीमनि जेका ॾाढ़ी मुबारक रखी त उहा मिल्लत इब्राहीमी जे मुताबिक़ रखी, न के अरबनि जे रस्म रवाज मुताबिक़। तंहिं करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ ईअं चवणु, हाणे जेकर तव्हां चओ त अरबनि जे मुताबिक़, त अरबनि में काफ़ी आदतूं रस्म रवाज हूं, पोइ नबी करीम उन ते छो न हलिया? जेकर अरबनि खे राज़ी करिणो हो या अरबनि जे रस्म रवाज ते हलणो हो। जन्मा मिसाल तौरु त अरब जेके हूंदा हुआ पेशाब पायखाने जे वक़्तु पर्दो कोन कंदा हुआ, पोइ नबी करीम छो हुकुम कयो? ॾाढ़नि में उहे ॻंढियूं हणंदा हुआ, नबी करीम छो मना फरमाई? ऐं नंगो जेको माण्हू आहे तवाफ़ कंदा हुआ, नंगो तवाफ़ कंदा हुआ माण्हू, पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो मना फरमाई? जुआ खेॾंदा हुआ, शराब पीअंदा हुआ, व्याज खाईंदा हुआ, उन्हनि खे पाण करीमनि बातिल छो करार ॾिनो ऐं उन्हनि जे इर्तिकाब ते सख़्ती सां मना छो फरमायूं? ऐं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ॾाढ़ी ऐं मुछुनि खे कटणु, ॾाढ़ी वधाइण, मुछूं कटणु सुनन फितरत मां छो ॿुधायो? तंहिंजो मतिलबु आहे त पाण करीमनि हर उहे शयूं कयूं आहिनि जेके मिल्लत इब्राहीमी में हूं। काफ़िरनि जे रस्म रिवाज ते पाण करीमनि के बि शयूं न कयूं आहिनि। अॼोके मुख़्तसर क्लिप में इहे एतिराज़, उन्हनि जा जवाब, इंशाअल्लाह जेकॾहिं को एतिराज़ हूंदो त उन्हनि जा जवाब अॻे क्लिप में ॾिना वेंदा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।